शाहपुर खटियाण के ज़िले काउंसिल लाइ पीपल्स पार्टी के एमपी मखदूम रफ़ीक जमा पारां नामज़द कयल उम्मीदवार सैयद फज़ल हबीब शाह पंहिंजी रिहाइशगाह ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आउं मखदूम रफ़ीक जमा जो थोराइतो आहियां जंहिं मूंखे ज़िले काउंसिल लाइ उम्मीदवार नामज़द कयो आहे। जॾहिं त यूसी शाहपुर खटियाण जी अवाम अॻ में भी मूंखे ज़िले काउंसिल लाइ वोट ॾेई वॾी अक्सरियत सां कामयाब करायो। मूं अॻूणे ज़िले चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मा जी क़यादत में पंहिंजे यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रोड रस्ता ॻोठनि में सीसी ब्लॉक पेवर ब्लॉक ड्रेनेज सिस्टम समेत ॿिया खोड़ तरक़ियाती कम कराया आहिनि जंहिं जी बुनियाद ते उम्मीद आहे त यूसी जो अवाम हिन दफ़ो बि वोट ॾेई वॾी अक्सरियत सां कामयाब कराईंदो।